आवाज़ टीवी पारां इल्म पिरायो सिंध सवारी जे सिरे हेठि 5 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जे ऐलान जी आजियां कंदे ॻोठ कमाल खान मरी में जसकम पारां मछ कचहरी कोठाई वई। मछ कचहरी में जसकम अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी पुनल सारियो सुगड़न समेत इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। रिपोर्ट कर रहियो आहे एडी कुंभर। सिंधी छॾ सुस्ती पढ़ा तूं बचन खे किलाशन कुहाड़ी छॾे ॾे डचन खे। आवाज़ टीवी न्यूज़ पारां इल्म पिरायो सिंध संवारियो जे सरे हेठि 5 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जे ऐलान जी आजियां कंदे ॻोठ कमाल खान मरी में जिस्कम अॻवाननि पारां सक़ाफ़ती मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें इलाइक़े वासियुनि समेत जीअ सिंध क़ौमी महाज़ जे मरकज़ी अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी, क़ौम परस्त अॻवान पुनल सारियो, ज़ीशान लेगारी समेत सुगड़नि वॾे अंग में शिरकत कई। मच कचहरी में शरीक सुगड़नि गुज़ारतूं बैत वायूं ॿुधाए ख़ूब दाद हासिल कयो। उनवान आहे सिंध संवारियो इल्म पिरायो त सिंधी छॾ सुस्ती पढ़ा तूं बचन खे किलाशन कुहाड़ी छॾे ॾे डचन खे। अमड़ भेण बहितर मलाला तू ॾिस आया काल मुहाजर लाला तू ॾिस असांजे हथनि में किश्ता प्याला तू ॾिस खारण औलाद पंहिंजो छॾे ॾे नंढनि खे। सिंधी छॾ सुस्ती पढ़ा तूं बचन खे। सोली कर सच्चा धणी भरजन कोन भन के काइनात में मिठा माण्हू मिलिया मन कूड़ा माण्हू कहर ते जीअ जंजोड़िया जिन मुड़िया कीन मलूक चए तोड़े सदियूं गुज़रिया सन। पंहिंजी पाक धरती प्यारी आ कच्चो का छोकोहिस्तान त ॾिस ओता कंते मेहमान त ॾिस सिंध जो दुश्मन बेईमान त ॾिस। मच कचहरी में शरीक थींदड़नि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सक़ाफ़त सां गॾोगॾु तइलीम सिंध जो वॾो मसइलो आहे। तइलीम खां सवाइ इंसानु अंधो आहे, पर असां वटि स्कूल माल जे वाड़नि में तब्दील आहिनि। जस्तो ॼाण सिंधी मीडिया खे ख़ासि तौर ते आवाज़ टीवी खे त जंहिं अहिड़े सिंध जे हसास मसइले ते 5 डिसंबर जेको आहे सक़ाफ़ती ॾियारो करे मल्हायो आहे। ऐं आउं सम्झां थो पियो त मन इन जे ज़रिए हुकुमरान जे कदनि ते का जूं सुरे ऐं ख़ुदा हुननि खे जेको आहे जेके अंधा ॿुड़ा गूंगा थी वेठा आहिनि ख़ुदा हुनखे सम्झ ऐं तौफ़ीक़ ॾे त जीअं हू तालीम तरफ़ जेको आहे बहितर तवजो ॾेई सघे। आवाज़ टीवीअ तरफ़ां जेको सक़ाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां तय कयो वियो आहे त तालीम जो जेको आहे सो ॾींहुं करे मल्हायो वेंदो या उन हवाले सां ई यको सरगर्मियूं हलनि पियूं। त आउं सम्झां थो त सिंध में तालीम तमामु हिसास मामिलो आहे ऐं तालीम ते तवजह 72 सालनि खां हुकुमराननि नाहे ॾिनी। सॼी सिंध में सक़ाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां जागरता मुहिम शुरू थी चुकी आहे। ॻोठनि में कचहरियूं शुरू थी चुकियूं आहिनि, मच कचहरियूं राग या प्रोग्राम। उन्हनि समूरनि प्रोग्रामनि में जेकॾहिं तालीम खे फोकस कयो वेंदो त इंशाअल्लाह तालीम जी बहितरी लाइ कुझु न कुझु थी पवंदो। साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी सूं पन बोने पाताल में पेण तारी तूं जिकर अची मूं ते मीरिया ईमान ला। मच कचहरी में आयल महिमाननि खे मेज़बान अख़्तर मरी पारां सिंध जी सदा मलूक सूखड़ी अजरक ऐं टोपियूं पारायूं। सिंधी माण्हुनि इहो वचन वरजायो त 5 डिसंबर सक़ाफ़ती ॾियारो धाम धूम सां मल्हायो वेंदो। कैमरामैन ख़ाकी होश मोहम्मद सां गॾु एडी कुंभर, आवाज़ टीवी सां गॾु।